अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नासु उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइयों, अजीज दोस्तों, अल्लाह साईं जल जलालहू अमन वालो मुझे कलामे पाक कुरान मजीद जी आयत सगोरी जेका गुज़िरल जुमे ते मूं तव्हांजे आॾो तिलावत कई हुई, अज बि उन साॻे मौज़ूअ मुतल्लिक़ साॻी आयत मुबारका मूं तव्हांजे आॾो तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में चंद गुज़ारिशूं, चंद मारूज़ात अर्ज़ करना आहिनि। दुआ कयो त अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू शार पंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलाम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं उन खां बाद इहा बि दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां सां ऐं सभई मुसलमान खे रब करीम शलाह ॿुधी उन हक़ जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह से इरशाद फरमायो, या अय्युहन नासु उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम, ऐ इंसानो इबादत कयो पंहिंजे रब करीम जी जंहिं तव्हांखे ख़ल्क़ियो आहे, वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, सिर्फ तव्हांखे उन कोन ख़ल्क़ियो आहे बल्कि जेके तव्हां खां अॻु में गुज़री चुका आहिनि, अल्लाह साईं जे ज़ात उन्हनि खे बि ख़ल्क़ियो आहे। अवां अल्लाह जी इबादत कयो त ख़ुदा जे इबादत जो असर कहिड़ो आहे, लअल्लकुम तत्तक़ून, यकीनन ख़ुदा तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू तव्हांखे तक़वा नसीब फरमाईंदो। यानी इबादत ही अल्लाह पाक जे ज़ात बाबरकाह जी अहिड़ी शइ आहे जो ख़ुदा जी जेको बि इबादत कंदो आहे उनखे तक़वा ज़रूर नसीब थींदी आहे। ऐं तक़वा आहे अल्लाह पाक जे ख़ौफ़ जो नालो, जंहिंजे दिल में रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ आहे उहो इबादत कंदो, जेको इबादत कंदो उनजे दिल में ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो। ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकाह जो ख़ौफ़ मुसलमान जे लाइ बुनियादी शइ आहे। इंसान खे हर हिक मोड़ ते, हर मामले में इहो तवज्जो रखणो आहे त हिन दुनिया में ख़ुदा ताला मूंखे ख़ल्क़ियो, मुंहिंजी ज़िंदगी ख़ुदा ताला मूंखे अता फरमाई, ऐं इहा ज़िंदगीअ जा ॾिहाड़ा मुंहिंजा उधारा आहिनि, आरियतन आहिनि, चंद ॾिहाड़ा आहिनि, फना जा ॾिहाड़ा आहिनि, ऐं इहे ॾिहाड़ा मुंहिंजा हिकु ॾींहुं ख़तम थींदा ऐं मूंखे वरी पंहिंजे अल्लाह जे दरगाह में हाज़िर थियणो। छो त मोमिन जो, मुसलमान जो आख़िरत ऐं ईमान ऐं क़ब्र ऐं क़यामत खां, क़ब्र खां बाद क़यामत जे लाइ उथण जो ईमान हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं इन ॻाल्हि जे मथां कंहिंजो ईमान नाहे त हू मुसलमान ई नाहे। बेशक मुसलमान जे लाइ इहा ॻाल्हि ज़रूरी आहे त इहो अक़ीदो ऐं एतिक़ाद रखे त मूंखे अल्लाह साईं जे दरबार आलिया में दुबारो उथणो आहे। छाजे लाइ त ख़ुदा पाक जल जलालहू अमन वालो जे हज़ूर में, दरगाह में, क़यामत जे ॾिहाड़े हिकिड़ो दफ़ो असां सभिनि जी हाज़िरी ज़रूरी थींदी ऐं असांखे हर शइ जो उते हिसाब किताब पेश करणो पइजी वेंदो। बेशक अलहम्द शरीफ़ में मुंड मुंड में
इन ॻाल्हि जो ख़ुदा ताला ज़िक्र फरमायो आहे। अल्लाह सही पंहिंजी तारीफ़ करे पंहिंजो शान बयान फरमाए थो त मां रब करीम जे ज़ात बाबरकात जो शान कहिड़ो आहे। उन्ही में क़यामत जो ई बयान कयो वियो आहे, जंहिंजे बारे में तूं अल्लाह पाक जे क़ुरान पाक जी इहा सूरत रोज़ पढ़ंदो आहे, पर इन तरफ़ तो तवज्जो कॾहिं कोन कयो आहे त जो मतिलबु छा आहे। दुरूद पढ़ त मां तोखे अल्लाह ताला जो क़ुरान ॿुधाए। पांजे कलाम पाक में इरशाद फरमायो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब तारीफ़ूं अल्लाह जे लाइ जेको सभिनी जहाननि जो पालणहार। सब तारीफ़ूं अल्लाह जूं। कहिड़ो अल्लाह साईं जेको सभिनी जहाननि जो पालणहार। अर्रहमान अर्रहीम, जेको रहमान भी आ त रहीम भी आ। रहमान निहायत रहम वारो, रहीम निहायत बाझ वारो, यानी अल्लाह साईं मेहरबान भी आ त रहम करण वारो भी आ, त बाननि जे मथां एहसान इनाम करण वारो भी आ। सुभान अल्लाह। मालिक यौमिद्दीन, ओ अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु व मन वालहु मालिक यौमिद्दीन, जज़ा बदले जे दिहाड़े जो मालिक आ। मालिक, मालिक जी माना है हकदार, मालिक उन शय जो सही सही नमूने सां कंट्रोल करण वारो। अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजो लक़ब आ, मुंहिंजो शान आ मालिक यौमिद्दीन, जज़ा जो दिहाड़ो, बदले जो दिहाड़ो, यानी क़यामत जो दिहाड़ो। उन क़यामत जज़ाई बदले वारे दिहाड़े जो मां अल्लाह तबारक व तआला मालिक आहियां। सुभान अल्लाह। यानी अलहम्द शरीफ जे मुंड में हर मुसलमान के इहो अक़ीदो सेखारियो वञे थो, इहो सबक़ ॾिनो वञे थो त हर मोमिन इहा पंहिंजे दिल में ॻाल्हि यकीन सां विहारे छॾे त ख़ुदा तबारक व तआला क़यामत जे ॾींहं जो भी मालिक आहे, हिन जहान जो त मालिक आहे, पर आख़िरत वारे ॾिहाड़े जो भी मालिक आहे। त मुंहिंजा भाउ, जीअं हिन जहान जी तुंहिंजी ज़िंदगी मुक़रर आहे, उन ज़िंदगीअ जा ॾिहाड़ा तोखे हिन दुनिया में गुज़ारना आहिनि, त अहिड़े नमूने सां क़यामत जो वक़्तु भी मुक़रर आहे, जंहिंमें असांखे तव्हांखे हर जाइ ते पेश थियणो पइजी। उन ॾिहाड़े अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे बाननि ते यादि फरमाईंदो मनिल मुल्कल यौम, अॼु कंहिंजी बादशाही आहे। वॾा वॾा सुल्तान हूंदा, दारा सिकंदर हूंदा, शहनशाह हूंदा, ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात यादि कंहिंखे जवाब ॾियण जी जुरत कान थींदी। ख़ुदा ताला फरमाईंदो मनिल मुल्कल यौम, अॼु कंहिंजी बादशाही आहे। ख़ुदा ताला फरमाए थो कंहिंखे जुरत कान थींदी जो मूंखे जवाब ॾेई सघे। अल्लाह ताला पाण फरमाईंदो लिल्लाहिल वाहिदिल क़हार, अॼु मां वाहिदुल क़हार जी बादशाही आहे, ॿिए कंहिंजी बादशाही आहे ई कोन। ओ मुंहिंजा प्यारा भाउ मुसलमान अज़ीज़, ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो ॾिहाड़ो कहिड़ो हूंदो, उन ॾिहाड़े जी हालत कहिड़ी हूंदी। मुंहिंजे प्यारे पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे, ही जेको सिज तव्हां खां हज़ार मैलनि जे मुफ़ासिले ते आहे, पर गर्मी जे मौसम में जान का इंसान बेज़ार आहे, कपड़ो जान ते बर्दाश्त कोने, पखे जी तलाश आ, छाव जी तलाश आ, थधि जी तलाश आ, पर मुंहिंजो प्यारो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, ही सिज जेको आहे सो सवा नेज़े जे मुफ़ासिले ते लही हेठि ईंदो। अल्लाह सी पनाह। हितां खां हज़ारे मैल परे आहे, हज़ारनि जी बेड़ी कान्हे, अलाए के किरोड़े लखनि जे मेलनि जे मुफ़ासिले ते आहे। पर हाणे पाण सोचो पिया घड़ी खनि पखा बंदि थियनि त कहिड़ो हाल थी थो वञे पियो, परेशान था थियनि। पर इहो सिज जे वक़्त में लही सवा नेज़े जे मुफ़ासिले ते, माना इंसान जे मथनि जे मथां अची पहुचे,
नबी करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था उन क़यामत जे ॾियारे में जंहिं वक़्त में सिज हेठि लही ईंदो इंसान पंहिंजे पगर में पियो ॿुॾंदो ख़ुदा ताला जे अर्श जे छांव खां सवाइ ॿी का छांव हूंदी कान अल्लाह जी अर्श जी छांव हूंदी ऐं ॿी का बि छांव कान हूंदी हर माण्हू पंहिंजे नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदो पेरनि खां वठी करे मथे ताईं इंसान पंहिंजे पगर में ॿुॾंदा रहंदा मुंहिंजा दोस्त बेहोश माण्हू हूंदा वतरन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद अल्लाह ताला पंहिंजे कलाम पाक में शाह फरमाए तो उन दिहाड़े क़यामत वारे ॾींहुं माण्हू बेहोश पिया नज़र ईंदा होश में कोन हूंदा इंसान पंहिंजे आपे खां निकितो पियो हूंदो अल्लाह ताला फरमाए तो वमा हुम बिसुकारा नशो कोन पीतो हूंदो भंग कान पीती हूंदो शराब पीतल कोन हूंदो वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद अल्लाह ताला फरमाए तो मां रब करीम जो सख्त अज़ाब हूंदो उन शदीद अज़ाब जे करे सख्त भुलकार जे करे माण्हू बेहोश नज़र पिया ईंदा अल्लाह चल ख़ुदा पनाह जे जवाबी चल रब करीम असांखे उन ॾिहाड़े नबी करीम जी दामन नसीब फरमाए आमीन हुजूर जे दामन में जंहिंजा हथड़ा हूंदा इंशाअल्लाह ताला तंहिंजा बेड़ा पार थी आमीन पर जे नबी करीम जी दामन छॾाइजी वई त मुंहिंजा दोस्त थी त ॾाढा ॾुखिया थींदा चल ख़ुदा पाक पंहिंजे महबूब करीम जी दामन नसीब फरमाए सलात शरीफ बुलंद आवाज़ यौम यफिर्रुल मर्उ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि अल्लाह जो कुरान अदा खुदा जो कुरान सच्चो आहे न सच्चो रब से फरमाए तो यौम यफिर्रुल मर्उ मिन अखीहि भाव भाव खां जुदा थी वेंदो व उम्मिहि व अबीहि पंहिंजे माउ खां जुदा थींदो पंहिंजे पीउ खां जुदा थींदो व साहिबतिहि व बनीहि पंहिंजे घरवारी खां धार थी वेंदो पंहिंजे बच्चनि खां धार थी वेंदो यानी पीउ पुट जो साथ कोन ॾींदो पुट पीउ जो साथ कोन ॾींदो ज़ाल मुड़ुस जो साथ कान ॾींदी मुड़ुस ज़ाल जो साथ कोन ॾींदो दोस्त दोस्तनि ते जानियूं कुर्बान कंदा आहिनि पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो प्यारो सच्चो क़ुरान तो फरमाए त दुनिया जूं दोस्तीअ में साथ ॾींदा हा रब ताला फरमाए तो क़यामत जे ॾियारे को कंहिं जो साथ कोन ॾींदो अल्लाह अल्लाह मुंहिंजा भाउ पुट हूंदो पुट नेकी हिकिड़ी खुटी पवंदसि हिकिड़ी अल्लाह से फरमाईंदुसि वञ कंहिं दोस्त खां माउ खां पीउ खां भाउ खां अज़ीज़ खां हिकिड़ी नेकी वठी आहे त जन्नत ॼाए जे हिकिड़ी खुटी थी त दोज़ख में वेंदी एतरी मोहलत तोखे मिले थी त वञी कंहिंखे मिल था करे हिकिड़ी नेकी वठी आहे मुझे सुनो महबूब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाया था मदीने जो ताजदार इरशाद फरमाए तो पुट मैदान माशर में इंदो तलाश कंदो को भाव लभे को मां लभे का पीउ लभे को अजीज लभे को माइट मिट लभे हुजूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाया था उन पीउ के उन पुट के पांजो पीउ सामो नजर अची वेंदो पुट पांजे पीउ के ॾिसी रड़ियूं करे टोड़ंदो दाऊं कंदो बाबा बाबा करे हुनट पहुचंदो ओ बाबा वाहिदुल कहार जी कोरट में कम पयो आ हिकड़ो नेकीअ जो अमल खुटी पयो आ खुदा ताला फरमायो आ कंहिंखां वठी आ उधारो सुधारो त जन्नत ॼाए जे उहा हिकड़ी नेकी कान थी मिले अमल मुंहिंजा खुटी पिया मूंखे जहन्नम ॾे मोकिलियो वेंदो तूं मुंहिंजो बाबो आ दुनिया में मुंहिंजे लाइ ज़मीनूं वरितई दुनिया में मुंहिंजे लाइ कारोबार कयई दुनिया में मुंहिंजे लाइ घर ठारायई दुनिया में मुंहिंजे लाइ बाबा माल मता गॾु कयई दुनिया में मुंहिंजे लाइ ओजादा कयई दुनिया में मुंहिंजे लाइ कूड़ सच करे परावा हक़ खाई बि मुंहिंजे लाइ दौलत गॾु कंदो हुजे अॼु हिकिड़ी नेकी आहे महिरबानी करे मूंखे ॾे त मूंखे ख़ुदा ताला जहन्नम जे बाहि खां बचाए छॾींदो अल्लाह मदीने जो ताजदार सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था त पुट जा इलाज हूंदा
मिठू हूंदियूं गिरांडियूं पियो पाईंदो पीउ खे भाकुर में चवंदो बाबा हिकिड़ी नेकी ॾे त मुंहिंजी जान छुटी पवंदी पीउ हुनखे जवाब ॾींदो अल्लाह अल्लाह पीउ हुनखे वर्दी ॾींदो काओ कमायो मोती मुंहुं न वणजिया वाह बेटा साहब रहमतुल्लाह खुदा जो वली आ अल्लाह जो प्यारो बानो आ हजरत बिटाई साहब रहमतुल्लाह ने उन पीउ जो जवाब थो वरनाए त पीउ छा चवंदो काओ कमायो में मोती मुंहुं न वणजिया सीहे जो सैयद चवे बखर विहायो में हाणे ओचितो आयो मुंहिंजो सौदो सराफन सी ओ मुंहिंजा बाबा हिकिड़ी नेकी तोखे ॾेई छॾियां तुंहिंजी त जान छुटी वेंदी पर मां सॼी ज़िंदगी नेकी कान कई आहे चङाई कान कई आहे मूं वटि अमल आहे ई कोन को इहा हिकिड़ी नेकी बि मां तोखे ॾेई छॾियां पोइ मां जॾहिं ख़ुदा जे दरगाह में पेश थींदुसि उते त मुंहिंजो का नेकी आहे कान का या बि तोॾे हली वेंदी मुंहिंजो कहिड़ो हाल थींदो तो क़ुरान कोन पढ़ियो अल्लाह ताला फरमायो यौम यफिरुल मर्उ मिन अखीहि व उम्मिही व अबीहि व साहिबतिही व बनीहि पीउ पुट खां धार पुट पीउ खां धार अज़ीज़ मिटनि खां धार हूंदा तंहिंजे करे उहो साॻियो ॾिहाड़ो अॼु अची वियो आहे मां तोखे नेकी कॾहिं कोन ॾींदोसां जहन्नम में वञी त भली पाण वञ अल्लाह मुंहिंजो तोसां वास्तो आहे कोन मुंहिंजी तोसां का बि साथ सलामती कान्हे का मुंहिंजो तोसां को बि ताल्लुक न आहे मां तुंहिंजे वास्ते को इहा दावा बि कोन थो कयां तूं मूंखे बाबा चवीं थो पर आउं तोखे पुट चवण जे लाइ बि तयारु आहियां अदा मूंखे ॿुधा त हीअ दुनिया बेवफ़ा आहे या वफ़ादार आहे बेवफ़ा ॾाढे त चइजां बेवफ़ा दुनिया हीअ दुनिया वफ़ादार आहे या बेवफ़ा आहे बेवफ़ा आहे अहिड़ी त बेवफ़ा आहे जो पीउ पुट जो न आहे पुट पीउ जो न आहे नफ़्सा नफ़्सी जो आलम आहे इंसान ख़ुदा पाक जे आॾो जॾहिं पेश थो थिए त मुंहिंजा दोस्त सवाइ नेकिन जे सवाइ अमलनि जे ॿी का बि चारो चाढ़ो कोन्हे क़ुर्बान वञा मुस्तफ़ा जी ज़ात तां क़ुर्बान नबी करीम अलैहिस्सलाम जे रहमत तां क़ुर्बान हुज़ूर करीम जे शफ़क़त तां जेको अबे अम्मा खां 1000 दफ़ा वधीक महिरबान मुंहिंजा दोस्त पीउ पुट खे थो ॻोल्हे पीउ पुट खे थो ॻोल्हे त पुट भॼंदो थो वञे जान थो छॾाए पर जे पुट पीउ खे ॻोल्हे थो त पीउ पुट खां बेज़ार थी भॼी थो वञे ज़ाल मुड़ुस जे तलाश में आहे त मुड़ुस भॼी थो वञे पर जे मुड़ुस ज़ाल जे तलाश में आहे त ज़ाल भॼी थी वञे दोस्त दोस्त जे तलाश में आहे त क़यामत में दोस्त दोस्त खां भॼी था वञनि पिया साथ ॾियण जे लाइ को तयारु कोन्हे पर मुंहिंजो महबूब फरमाए थो क़यामत जे ॾियारे मां पंहिंजा गुनाहगार उम्मती ॻोल्हींदो वधंदुसि सरकार फरमाए थो मां वरी पंहिंजे गुनहगार उम्मत खे तलाश शफाअती लिअहलिल कबाइर मिन उम्मती महबूब करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था मुंहिंजी शफाअत क़यामत जे ॾिहाड़े कबीरनि गुनाहनि वारनि जे लाइ हूंदी जेके वॾा वॾा गुनाहगार हूंदा वॾा वॾा ॾोही हूंदा तमामु ख़तरनाक क़िस्म जा गुनाहगार हूंदा अल्लाह ताला फरमाए थो रब पाक मूंखे शफाअत जो इज़्न अता फरमायो आहे मां महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी शफाअत कंदुसि पर शफाअत जे शर्त शफाअत जे वास्ते नबी करीम हिकिड़ो शर्त रखियो आहे वो शर्त कहिड़ो आहे हुज़ूर से फरमाए था शर्त इहो आहे त मुंहिंजो उम्मती उम्मती हुजे उम्मती ॾाढे चयो उम्मती छा हुजे उम्मती हुजे उम्मती ताल्लुक खे पाण सां महबूब सां गॾियो अचे उम्मत वारो वास्तो सरकार सां न छिनो अथई नबी करीम अलैहिस्सलाम सां मुहब्बत आहे हुज़ूर जी इताअत फर्मा बरदारी करे थो पर गुनाहनि जे करे कॾहिं कॾहिं इंसान खां ख़ता बि थी वेंदी आहे अल इंसान मुरक्कबुम मिनल ख़ता वन निस्यान इंसान भुल ऐं ग़लतीअ जी पैदाश आहे इंसान खां ख़ता थी वेंदी आहे ॾोह थी पवंदो आहे ख़ुदा ताला फरमाईंदो आहे ख़ुदा जो हबीब फरमाईंदो आहे उन जी शफाअत जे लाइ मुंहिंजो हबीब आहे पर मुंहिंजा दोस्त उम्मती पंहिंजे महबूब खां ई ताल्लुक टोड़े यादि रखजां क़यामत में उन जी शफाअत कान थींदी सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ पढ़ो दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो इन जे करे मालिक सही इरशाद फरमायो या अय्युहन नास उबुदू
रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ओ मुंहिंजा बानो, ओ अल्लाह जा पैदा कयल इंसानो, ओ आदम जी औलाद, अल्लाह से फरमाए तो मां रब करीम जी इबादत कयो। उहो रब करीम जै तव्हां खे ख़ल्क़ कयो आ ऐं तव्हां खां अॻियनि खे बि रब पाक ख़ल्क़ कयो आ। अवां पंहिंजे रब करीम जी इबादत कयो। थी सघे तो तव्हां खे ख़ुदा इन इबादत जे सदके मुत्तक़ी परहेज़गार बणाए छॾे। सुभान अल्लाह। अवां असां सभिनी मुस्लमाननि जो इहो अक़ीदो आहे, मां तव्हांखे हाणे ॿुधायो त क़यामत बरहक़ आहे। अदा आहे या न? क़यामत बरहक़ थींदी। वनुफ़िख़ फ़िस्सूर फ़इज़ा हुम मिनल अजदास इला रब्बिहिम यंसिलून। यासीन शरीफ में कुरान पाक जे अंदर अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे त हज़रत इसराफील अलैहिस्सलाम, अल्लाह जो प्यारो मलाइका, उन इसराफील अलैहिस्सलाम खे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात सूर फूकण जो हुकुम फरमायो। सूर फूकण जो हुकुम ख़ुदा हुनखे ॾिनो आहे। उहा सूर छा आहे, उन जी शक्ल कहिड़ी आहे, उहा कहिड़े नमूने सां आहे, उहा वल्लाहु आलम बिस्सवाब, ख़ुदा बहितर ॼाणे थो। लेकिन अल्लाह ताला फरमाए थो हिकिड़ो सूर मिसाल जीअं को नड़ो थींदो आहे, नाद थींदो आहे, या तमामु हिकिड़ो वॾो पाइप हुजे, अहिड़े क़िस्म जो ख़ुदा ताला उन मलाइक सगोरे खे ॾिनो आहे। उहो वात वात चप चप ते रखियो वेठो आहे, उनजो ॿियो को बि कमु कोन्हे को, अल्लाह जे हुक्म जे इंतज़ार में आहे। रब चवे फूक, पोइ जंहिं वक़्त में सूर फूकींदो, नतीजो छा थींदो जो ही जेके जबल ॾिसो था ईअं उॾामंदा जीअं कारखाने में कपा उॾामंदी। कारखाने में कॾहिं कॾहिं विया हूंदव, कपा जी दस कपा जी उॾामंदी आहे, ज़रड़ा ज़रड़ा थी करे। मुंहिंजा प्यारा दोस्त, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमा वैलुल लिकुल्लि हुमज़तिन लुमज़तिन लज़ी जमअ मालन वअद्ददहु यहसबु अन्न मालहु अख़लदह। नशे में फांसी आयो, हमेशा रहंदासीं, हमेशा दुनिया में हूंदासीं, हाली त दुनिया में खाई पी मज़ा करे वठूं। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, ख़ुदा जी ज़ात बाबरकात इरशाद थो फरमाए त इंसान ईअं थी वेंदो कल फराशिल मबसूस। ख़ुदा ताला जी ज़ात फरमाईंदो आहे जीअं मींहुं वसंदो आहे, मींहुं वसण खां बाद में ज़मीन मां जानवर पखी परंदा निकिरंदा छोटा छोटा, जंहिंखे तव्हां फिरकियूं बि चवंदा आहियो, उहो ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो उन खां बाद उनजा पर छणी वेंदा आहिनि, उहे जानवर ख़तम थी वेंदा आहिनि। उहे ज़मीन ते हवा हेॾो आई त हेॾे पर हलिया विया, हेॾो हवा आई त हेॾे पर हलिया विया। ख़ुदा ताला फरमाए थो उहे इंसान, उहे जानवर, हे पहाड़ ईअं पिया उॾामंदा जीअं नंढड़नि जीतनि केवलनि जीतनि जानवरनि जा पर हवा ते उॾामंदा आहिनि। इहे समूरे समूरा पहाड़, दरिया, समुंड, दरख्त, इंसान इहे ख़त्म थी वेंदा। ख़ुदा ताला जो क़ुरान फरमाए थो ॼण त ज़मीन ते पैदा ई कोन थी। अल्लाह सुभान अल्लाह। इज़ा शम्सु कुव्विरत, अल्लाह अल्लाह, इज़ा शम्सु कुव्विरत, सिजो बिरे तो सॼे जहान खे रोशन थो बणाए छॾे। मशरक़ का मग़रब ताईं रोशनी आहे, हज़ारनि मेलनि ताईं हुनजी रोशनी वञे पई। मुंहिंजा दोस्त ऊंदा ई घर रहनि, पर सिजो विरण खां बाद घरनि में बि रोशनी अचो थी वञे। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो पहिरीं पहिरीं मां कमु इहो कंदुसि जो क़यामत जो ॾियारो थींदो, सिज कारो थी वेंदो। अल्लाह अल्लाह, सिज कारो थी वेंदो, नज़र न ईंदो, सिज ख़त्म थी वेंदो, सिज जो नूर ख़ुदा ताला ख़त्म फरमाए छॾींदो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, वज़न नुजूमुन कदरत, इहे जेके आसमान में सितारा बीठा आहिनि, आसमान खे रोशन कयो बीठा आहिनि। वलक़द ज़य्यना समाअ दुनिया बिमसाबीह वजअलनाहा रुजूमन लिश्शयातीन वअअतदना लहुम अज़ाब अस्सईर। खुदा ताला फरमाए
फरमाया सितारन के आसमान जी मुज़ीनत बनाए छॾियो आहे पर मां रब करीम जो अमर पहुचंदो आर्डर ईंदो सिजो कारो थी वेंदो सितारा ज़मीन ते छड़ी पवंदा का शइ कान रहंदी ये जेके जबल आहिनि ये पहाड़ जेके आहिनि ये तव्हांखे ईअं पिया नज़र ईंदा जे उन हूंदी आहे कपह हूंदी आहे उनखे पिञारो पिनंदो आहे पिञण खां बाद में ज़र्रा ज़र्रा हुन जा मथे उॾामंदा आहिनि ख़ुदा ताला फरमाए थो जेके मेदन जे मुफ़ासिले में जबलनि से समूरा दज़ थी वेंदा सॼो पाणी ख़ुश्क थी वेंदो समुंड जो किनारो कंहिंखे नज़र कोन आयो आहे पर ख़ुदा ताला जो क़ुर थो फरमाए त समुंड ख़ुश्क थी वेंदो किवलीअ खे पाणी मिलण जी जाइ बि कान हूंदी अल्लाह अल्लाह ज़ल्ज़ले जो ॾियारो हूंदो चल ख़ुदा पनाह जे जो आमीन चल रब करीम असां तव्हांखे उन ॾिहाड़े साबित कदम रखे चल ख़ुदा तबारक व तआला पंहिंजी का महिरबानी फरमाए हज़रत इसराफील अलैहिस्सलाम सूर फूकींदो हर शइ ख़त्म थी वेंदी अल्लाह से फरमाए थो एतिरे क़दुर जो मां ज़मीन ख़त्म कंदुसि आसमान ख़त्म कंदुसि ख़ुदा ताला जी ज़ात फरमाए थो हत्ताक मां रब करीम जो अर्श मुअल्ला बि ख़त्म थी वेंदो मां पंहिंजे अर्श खे बि बाक़ी न रखंदुसि मुंहिंजो अर्श बि ख़त्म थींदो हिकु मां वाहिदुल क़हार उनजी का शइ दुनिया ते हूंदी कान ओ मुंहिंजा दफ़ा अज़ीज़ मुस्लमान क़यामत ते मथां ईमान आहे ईमान आहे असांजा पढ़िया लिखिया नौजवान क़यामत जा बि निकारी चए बाबा क़यामत छा जी इहा इंसान जी मशीनरी आहे मशीनरी इहा मशीन हलंदे हलंदे हिकु ॾींहुं फेल थी वेंदी पोइ जीअं का शइ काबाड़नि में फिटी करे छॾिबी आहे ईअं काबाड़ी में फिटी थी वई बसि क़यामत छा जी इहे मुलनि खणी हिसाब किताब ठाहिया अजायो माण्हू खे पिया ड्रेजारनि काजी क़यामत छा जो हिसाब बसि खाओ पीओ ऐश कयो दुनिया में रहो इहा मशीन जेसिताईं हले थी हलंदी वरी ख़त्म थी त पाणी ख़त्म न को क़ब्र न को आख़िरत न को हिसाब न को किताब तौबा अल्लाह तौबा अफ़सोस ओ मुंहिंजा दोस्त अफ़सोस खुदा पाक जल जलालो मन वालो शरसा जे नौजवान तबके हर मुसलमान के खुदा ताला ज़हन नसीब फरमाए आमीन अकुल समझ नसीब फरमाए और मुझा दोस्त खुदा तो के अकुल दिनो त तू माला जो इनकार कर हां अकुल इन जे लाज नहीं इल्म पढ़े साइंस पढ़े अलाए छा केड़ा केड़ा तो इम्तिहान पास कया अलाए केड़ू डिग्रियूं हासिल कई इहो खुदा तो के अकुल दिनो हाणे खुदा जे दिनल अकुल जो नतीजो करो जो खुदा जो इनकार तौबा अल्लाह तौबा हां भाई पर या तो के खबर आ तो सोनो सेबतो हलंदो चलंदो खाइंदो पियंदो इम्तिहान ॾींदो नौजवान हसीनो जमीला वॾो समझदार आ वॾो फलासफर आ पर अल्लाह सही दिमाग जी क्या भी थोड़ी फेराए छॾेसि अब समझो था दिमाग जी क्या भी थोड़ी फेराए छॾेसि ओ सागो इंसान जो को बार एक ला हो वो सागो इंसान जो को पीएचडी हो वो सागो इंसान जो को डॉक्टर हो वो सागो इंसान जो को इंजीनियर हो जै फिजा में हवाई जहाज पे हलाया पर खुदा ताला अकुल जी थोड़ी कल फेरे छड़ी त हमरा गोड लायो ते बद क्यों गदो अब आओ यार हथन में कमी कान आई पेर पेरन जेड़ा हथ हथन जेड़ा अञा ये मस्त मलंग जेके से असा खां वधीक चौड़ चढ़िया पिया अथनि सॻा मदारा लॻा पिया आहिनि मुंहिंजा प्यारा दोस्त जेकर हरनि जे जोड़े में वहां त हिकिड़ो जोड़े जे जाइ काफ़ी थी वञे पर ख़ुदा हुन जे अकुल जी ज़री खसे छॾी आहे त मुंहिंजा दोस्त हुनखे पंहिंजे ओघड़ जी बि ख़बर कान्हे का मुंहिंजा भाउ दुनिया में नांगो थो घुमे पियो यो अल्लाह सही जल जलालो मन वालो दुनिया के ॾेखारे थो त या अल्लाह सही जे हथ में शइ आहे हथ बि सलामतन पेर बि सलामतन जिस्मानी ताक़त बि सलामत आहे पर जेको दिमाग़ अकुल मां अल्लाह से इनखे अता फरमायो हो जंहिं मां इनखे उगण जी ख़बर पए पई हिलाल जी ख़बर पए पई हराम जी ख़बर पए पई हराम भेण जी ख़बर माउ जी ख़बर धीअ जी ख़बर ओड़े पाड़े जी ख़बर उन अकुल ऐं सम्झ जे करे पर उहा सम्झ सलब थी वई अकुल खत्म थियो नांगो आ माउ जे आॾो बि बीठो आहे त भेण जे आॾो बीठो आहे का तमीज़ कान्हे मूंखे ॿुधाए त अकुल दिमाग़ ॾियण वारो केरु आहे ॾाढी ॻाल्हि आहे बाबा केरु ख़ुदा जी ज़ात बाबरकात वहदहू ला शरीक मुंहिंजा दोस्त जा जो को ज़ात में न को सिफ़ात में सानी शरीक आहे उन मालिक ख़ालिक अकुल ॾिनी पर नतीजो छा कई जो उन अकुल वारे हथियार सां वरी वेड़ करे अलाह सां
तौबा हाँ हथियार अकुल जो खुदा ॾिनी त मांखे सुञाण हलाल सुञाण हराम सुञाण नबी सुञाण कुरान सुञाण क़यामत के आखिरत के सुञाण हक नाहक के सुञाण अकुल खुदा तोखे इन जे लाइ अता फरमायो पर इन्ही अकुल सां वरी ॿियूं ॻाल्हियूं सभु छुटियूं वेड़ी वई खुदा ताला जे ज़ात तौबा झगड़ो ई रब करीम सां इनकार ई पंहिंजे खुदा ताला जे ज़ात बाबरकात जो असांजा मुस्लमान भाइर ॿाहिराड़ी जा शहरी माण्हू जीअं तीअं ॿाहिराड़ी जा नई वबा पैदा थी आहे बाबा छा आहे चइसे हारनि खे हक़ वठी ॾियो अबा मिसकीननि ग़रीबनि जा हक़ वठो पोइ मुंहिंजा दोस्त नालो हारनि जो नालो ग़रीबनि जो नालो अवाम जो नालो मिसकीननि जे हक़नि जो पर मुंहिंजा दोस्त भाव असांजा जॾहिं 4 मुस्लमान गॾु थियनि उते वरी जेके किताब विराजनि तबलीग कजे सा इस्लाम ऐं क़ुरान जे ख़िलाफ़ अरे बाबा सब इंसान आदम जी औलाद छा जो मुसलमान छा जो भी ॾिसो हे मां गिलास में पिया थो अरे टिलू मल तू भी पी वही ॻाल्हि साॻी आहे अबा हाओ या न खुदा पनाह ॾींदो चओ आमीन चल खुदा बचायो मुंहिंजा दोस्त अॼुकल्ह असांजे नौजवान तबके जा उस्ताद अहिड़ा पैदा थी पिया आहिनि स्कूलनि में जेका तालीम ॾियारी थी वञे स्कूलनि में पढ़ाइण वारा उस्ताद टेबल ते वेही नंढड़ा नंढड़ा मासूम गुलाब जे गुल जहिड़ा ॿार मुंहिंजा जंहिंजो दिमाग़ कचो आहे जंहिंजे दिमाग़ में पुख़्ताई कान्हे जंहिंखे नफ़े नुक़सान जी ख़बर कान्हे उनखे उस्ताद छा थो तालीम ॾे तालीम ॾिया थो ॾे बाबा सभु इंसान आहियूं बेगवाड़ भील कोली मुसलमान मौलवी उस्ताद हाजी हाफिज़ कारी सब ॾिसो अरे छोरा केड़ा भील आहे जा गिलास में पानी पी छोरो पिया बाकी ॾिस मां उस्ताद पिया थो न छाए बाबा छा थी पियो का मुंहिंजी बाह फुटी पई को कन फुटी पियो को मुंहिंजो पेट वधी वियो बाबा चिंता थिया हो अची सभु ॿाहिरां पढ़ अल्लाह 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 आहिस्ते 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 अहिड़ी वबा मुल्क में फैलाई थी वञे पर छाजे नाले सां ग़रीबनि जा हक़ मिसकीननि जा हक़ हारनि जा हक़ मज़लूमनि जा हक़ नालो इहो आहे पर जंग इस्लाम सां आहे जहिड़ो मुंहिंजे नबी करीम जे दीन सां आहे और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पोइ आहिस्ते आहिस्ते करे इहे सादा असांजा नौजवान जंहिंजा पीउ मां नमाज़ी हा जंहिंजा पीउ मां मुस्लमान हा जंहिंजा अज़ीज़ कारब अज़ीज़ हा उन्हनि जे ज़ुबान खां हिननि कननि सां ॿुधो आहे कि बाबा जहिड़ी भेण सां शादी तहिड़ी ॿी माई सां शादी भेण जहिड़ो हो तहिड़ो फर्क़ु कहिड़ो ॿी जेका माई परे खां वठी अचबी जहिड़ो उज़वा जिस्म जान हुनजो तहिड़ी भेण जी अजायो जो ॿियनि खे वञी मिंथू कयूं ॿियनि खे वञी एलाज़ कयूं त हो पंहिंजे घर में सभु बिस्मिल्लाह करे शादी करे राति जो रंधो रचाए वेही रहिजे और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हक़ो कहे जे बाबा ॻाल्हायो त सही रिजो जो था भला भला यार तव्हांजे घर में आग का वेलो कोन पइजी वियो आहे ख़ुदा मना ॾींदो यार अब हक़ छा चइबो आहे मुड़ुस खे हाणे हिन मायूं बि चवंदो असांखे हक़ ॾियो अड़े तव्हांखे शादी कराईसीं मुड़ुस ॾिनोसीं मुड़ुस मिलियो तव्हांखे बच्चा कढिया अथव अञा ॿियो तव्हांखे कहिड़ो हक़ खपे जे हक़ न खपे मुड़ुस 4 शादियूं करे माईअ सां वयल हिकिड़ी शादी अल्लाहु अकबर कबीरा अब कुरान त चयो त फनकिहू मा ताब लकुम मिनन निसा मसना व सुलास व रुबा मर्द के हक़ आहे हिकु शादी करे 2 करे 3 करे 4 करे मायूं तूं चवनि साईं भला असांखे हक़ न आहे मुड़ुस खे हक़ आहे त 4 शादियूं करे बाक़ी असां माइनि खे हक़ न आहे असां बि 4 शादियूं त कयूं भला घटि में घटि 2 त कयूं भला जे 2 नथा कयूं त पसंदि ते ॻोठ खां निकिरी को पंहिंजो ॻोल्हे अचो वञी और मुंहिंजा दोस्त यादि रखो जन अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी दावण छॾी पहिरीं उन्हनि वटां गैरत हली वई खुदा गैरत सेखारी ॿियो ख़ुदा जे रसूल सेखारी ऐं सेखारी से खुदा ऐं ख़ुदा जे रसूल सेखारी और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॼुकल्ह जो आम तरह सवाल थो थियो छो त बाबा भला इस्लाम में ज़ुल्म आहे हाणे कहिड़ो ज़ुल्म आहे कि मर्द खे 4 औरतूं रखण जो हक़ आहे माईअ खे छो न हक़ आहे इहो ज़ुल्म न आहे जहिड़ी माई तहिड़ो मर्द जेकॾहिं 4 औरतूं रखी सघे थो त माईअ कहिड़ो ॾोह कयो आहे उहा बि 4 रखे और मुंहिंजा भाउ
मां तोखे हिन जो अक़ली जवाब ॾियां। क़ुरान में जो जवाब भी आहे, अक़ल जो जवाब भी आहे। सलात पढ़ तुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि हज़रत पीर साईं रोज़े धणी बादशाह सभई जो रहमतुल्लाह अॼु खां तक़रीबन पौणा 200 साल अॻु जी ॻाल्हि आहे। मुंहिंजा भाउ या नई ॻाल्हि कान्हे, पुराणियूं पुराणियूं ॻाल्हियूं हलनि पियूं। मखदूम साहब हो जंहिंजो नालो हो मखदूम मोहम्मद आकिल सभई जो रहमतुल्लाह। असांजे उत्तर जे मुल्क में गंबट जे भर में हिकु ॻोठ आहे जंहिंजो नालो खोड़ा शरीफ़। उन्ही खोड़नि जा मखदूम हा इहो मखदूम मोहम्मद आकिल बि उतां जो वॾो चोटी जो आलिम हो। असांजे उत्तर जे मुल्क में वॾो मुफ्ती हो, काज़ी हो। जेसीं ते मखदूम साहब का फतवा न ॾींदो तेसीं ते फ़ैसिलो ई कोन ॾींदो। पीर साईं रोज़े वारो ऐं मखदूम साहब हिकिड़े दौर जा, हिकिड़े ज़माने जा, हिकिड़े इलाइक़े जा। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह सफ़र ते निकितो, पुठियां शागिर्द मुरीद ख़ादिम हुजनि, उनजे पुठियां वरी थोरो कलाक सवा खां पोइ पीर साईं रोज़े वारो बि पंहिंजे मुरीदनि में सफ़र ते निकितो। हिकिड़े ॻोठ जे भर मां मखदूम साहब जी सवारी अची लंघी आहे। ॻोठ जूं मायूं रस्ते ते बीही रहियूं। उनखे ख़बर आहे त वॾो मुफ्ती साहब, वॾो आलिम साहब, वॾो काज़ी साहब जे सफ़र ते निकितो आहे। जो त मौलवीअ खां मुफ्तीअ खां सवाल हली कयो। माइन जो टोलो दग ते बीठो। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह जीअं जो आया त मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह खे माइन जो क़िबला हिकिड़ो मसइलो आहे नबी करीम जे शरीयत जो, सो असांखे ॿुधाए पोइ वञे। मखदूम साहब सवारी खे झले बीह रहियो। माइन सवाल कयो त साईं असांखे जवाब ॾे त अल्लाह पाक जे क़ुरान में हुकुम आहे त मर्द 4 शादियूं करे। भला अल्लाह ताला माइन खे छो न इजाज़त ॾींदो हे 4 मर्द निकाह में आणनि? मर्दनि खे हुकुम आहे त 4 शादियूं कयो, त औरत खे बि हक़ हुजे हा न त 4 मुड़ुस करे हा। छो न थियो आहे? मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह जो बाबा क़ुरान जो हुकुम आहे फंकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा। अल्लाह चयो आहे त मर्द शादी हिकु बि करे सघे थो, 2 बि करे सघे थो, 3 बि करे सघे थो, 4 बि करे सघे थो। अल्लाह जो हुकुम आहे। माइन चयो हाओ असांखे ख़बर आहे त हुकुम आहे अल्लाह जो, पर छो? सम्झाए अब समझो दादा खुदा जो हुकुम आहे, पर छो? मखदूम साहब जो बाबा बस खुदा जो हुकुम आहे कि न खुदा जो हुकुम त बराबर आहे, असांखे बि ख़बर आहे, पर हिन में हिकमत कहिड़ी आहे, हिन में राज़ कहिड़ो आहे, हिन में नुक़्तो कहिड़ो आहे, हिन में फ़लसफ़ो कहिड़ो आहे? मखदूम साहब तो जे बाबा इहो नुक़्तो, इहो राज़, इहो फ़लसफ़ो मां को नथो ॿुधायां। जेका मसइले जी ॻाल्हि आहे मां तव्हांखे क़ुरान जी ॿुधाई आहे। बाक़ी जेकॾहिं तव्हांखे राज़ पुछणो आहे, नुक़्तो पुछणो आहे, हिकमत पुछणी आहे त पुठियां मोहम्मद राशिद रोज़े धणीअ चयव त हुन खां पुछो। सुभान अल्लाह, अल्लाह अल्लाह। जो अल्लाह जो वली उतार ॿुधाईंदो, असां मौलवी जी जान आहे। इहो ख़ुदा जे वलीअ खां पुछो, पुठियां अचे पियो ऐं मायूं सॻोरियूं वरी ख़ुदा जे वलीअ खां पुछो, पाणे तव्हांखे जवाबु ॾींदो। मखदूम साहब इहे चई मसइलो ॿुधाए हलियो वियो। मायूं बीठियूं रहियूं। थोरी देरि थी आहे, सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी सवारी आई। पाण तरी पहुता। माइन अर्ज़ को क़िबला मसइलो असांखे ॿुधायो। मसइलो कहिड़ो आहे? चई मां क़िबला मसइलो इहो आहे त मर्द 4 औरतूं परणबो आहे, पर औरत खे हक़ न आहे जो 4 मुड़ुस परणजे। छाजे करे? पीर साहब खिली ॾिनो। पाण फरमायो त मौलवीअ खां छो न पुछो अचे? क़िबला मौलवीअ जवाब कोन ॾिनो। पाण फरमायो त मौलवीअ बि अॻियां उन खां पुछो आहे, चइसि क़िबला उन जवाब कोन ॾिनो आहे। पाण फरमायो ठीकु आहे, तव्हांखे मां जवाब थो ॾियां, मां तव्हांखे जवाब थो ॾियां। पाण फरमाइनि था बाबा ॿुधो, हाणे 4 औरतूं आहिनि, 1 2 3 4। उनजो हिकिड़ो मुड़ुस आहे, जेकॾहिं उहो हिकिड़ो मुड़ुस चइनी औरतुनि सां हम बिस्तरी करे ऐं चइनी औरतुनि खे संगा रहिजी वञे, पेट थी वञे, तो हिकिड़ो मर्द दावा करे सघे थो त इहो चइनीअ जा पेटनि में ॿार मुंहिंजो ॿार आहे। अब हाओ न सही। औरतूं 4 आहिनि, मर्द हिकिड़ो आहे।
पर हम बिस्तरी करण सां चैनीअ खे पेट थी वियो त उन मर्द खे हक़ आहे जो दावा करे सघे थो, चई सघे थो त इन चइनी औरतुनि खे जेको ॿार आहे पोइ धीउ आहे या पुटु आहे मुंहिंजो आहे। पर जेकॾहिं ख़ुदा न ख़्वास्त हिकिड़ी औरत खे 4 मुड़स मिलनि हा ऐं हिकिड़ी औरत सां 4 मर्द हम बिस्तरी कनि हा ऐं औरत खे पेट वेहिजी वञे हा त चइनीअ मां पुटु या धीअ कंहिंजी सॾिजे हा। अब समझो था, काजी धीअ सॾिजे हा, काजो पुटु सॾिजे हा। हिकिड़ी औरत खे 4 मर्दनि जो तुख़्म वियो आहे। हाणे मूंखे ॿुधाए त पेट में ॿार थियो आहे, इहो ॿार अहिड़े जो गैरे जो नथुअ जो या खैरे जो, इहो थींदो कंहिंजो? अमा ॿुधायो सही, औरतुनि जो क़िबला ख़बर ई कान पवंदी। हज़रत रोज़े वारे फरमायो त शादीअ मां मक़सद रुगो ज़ार रखणी कान्हे का, शादीअ मां मक़सद नस्ल जो हलाइण बि आहे, आदम जी औलाद जे वधाइण जो बि मतिलबु आहे। हिकिड़े मर्द खे 4 औरतूं हूंदियूं, उहे 4 ॿार ॼमंदा त 4 ई हिकिड़े पीउ जा लेखिबा। पर जे हिकिड़ी औरत खे 4 मर्द हूंदा, उहे 4 ई हम बिस्तरी कंदा, ॿार ॼमंदो, का ख़बर कान हूंदी त कहिड़े जो आहे, बरोच जो आहे, सैयद जो आहे, समाट जो आहे, पठाण जो आहे, मुहाजिर जो आहे, पंजाबी जो आहे, का ख़बर कान पवंदी। त जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला जो मतिलबु आहे शादी बि हुजे पर क़यामत ताईं नस्ल जो सिलसिलो बि हलंदो रहे। वाह ख़ुदा जे वलीअ जे जवाब तां कुर्बान बची। और मुंहिंजा प्यारा दोस्त जवाब दिल सां लॻी आहे न। अल्लाह साईं इन जे करे हुकुम कयो आहे त हिकिड़ी औरत हिकिड़े मर्द खे 2 औरतूं 3 4 पंध थी सघे थो, लेकिन औरत जे लाइ हिकिड़ो मर्द आहे। छाजे करे त ख़ुदा ताला खे शादी सां गॾु नस्ल बि बाक़ी रखणो आहे। पर जे 4 5 मुड़स मिलंदा त नस्ल बाक़ी कोन रहंदो, पोइ सभु छोरा नंढड़का। अब आओ न सही, अब आहे या न आहे? सही थो चवां या ग़लति थो चवां? हाणे मां इन घणी पटको त दुआ जा हक़ ॾियो, दुआ कयो त ख़ुदा ताला जेको हक़ ॾिनो अथनि चल उन्हीअ ते हथ खोड़े वेहनि, ॿियनि हक़नि खां तौबा कनि, चओ आमीन। मुंहिंजा दोस्त, औरत जो हक़ आहे त घर में मर्द जो सींगार बणिजे, मर्द जी लॼ बणिजे, मर्द जे घर खे हलाए, मर्द जे घर में सही नमूने सां पंहिंजे घर जे बच्चनि जी परवरिश करे। अल्लाह ताला वरी ईअं बि फरमायो आहे त ओ मर्दो ख़बरदार, वइन खिफ्तुम अल्लाह तअदिलू फवाहिदतन, इहो त तो पढ़ियो त 4 औरतूं हिकिड़े मर्द जे हेठां, इहो ज़ुल्म आहे। पर अॻिते क़ुरान ॿुध, अल्लाह ताला फरमाए थो वइन खिफ्तुम अल्लाह तअदिलू फवाहिदतन, जेकॾहिं तव्हांखे भउ आहे त मां 2 औरतुनि सां इंसाफ़ न करे सघंदुसि, माना परण जा थो पर इंसाफ़ न कंदुसि। ख़ुदा तो फरमाए थो कि 3 जी इजाज़त कान्हे, 4 जी इजाज़त कान्हे, 2 जी इजाज़त कान्हे, फवाहिदतन, पोइ हिकिड़ी पण जा। पर जेकॾहिं तूं 2 औरतूं परणियूं आहे ऐं 2 सां इंसाफ़ नथो करीं, हिकिड़ी जा भला कपिड़ा, ॿी वेचारी आज़ार में, हिकिड़ी एयर कंडीशन में वेठी आहे, ॿी वेचारी लाबारो पई करे, हिकिड़ी मज़दूरी पई करे, ॿी तुंहिंजे दौलत ते ऐश आराम पई करे। ख़ुदा जो हबीब तो फरमाए अहिड़ो माण्हू क़यामत में उथंदो, हुनखे अधरंगे जी बीमारी हूंदी, बांह सुकल हूंदी, माछ फिरियल हूंदी, अख टेढ़ी हूंदी, जंग सुतल हूंदी। छाजे करे त औरत सां दुनिया में ज़ुल्म कंदो। मुंहिंजा दोस्त, ख़ुदा जे क़ुरान ऐं ख़ुदा जे रसूल अल्लाह जे ज़ात बाबरकात जेको तहफ़ुज़ औरत ज़ात जो कयो आहे या परावन हक़नि जो कयो आहे, सो कहीं कोन कयो आहे। ख़ुदा जे दीन खां वधीक ॿी कंहिं में हिफ़ाज़त आहे कान का। यादि रखो, ख़ुदा जे दीन जी दामन वठो, इंशा अल्लाह ताला तव्हां असांजा बेड़ा ई पार थी। पर असां दीन फिटो कयो आहे, इस्लाम फिटो कयो आहे, दर दर ठोकरूं पिया खाईंदा वठूं। यादि रखो, अल्लाह जे महबूब जी जन दामन वठी त जा बेड़ा ई पार थी। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ो। सलाम बुलंद आवाज़। दोस्तों, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, असली मकसद इंसान ज़ात ला अल्लाह जे रसूल जी फरमा बरदारी। दीन
असांजो दीन जेको आहे न साईं, नबी करीम जेको दीन असांखे वठी ॾिनो आहे, अल्लाह पाक वटां जेको असांखे मसलक मिलियो आहे, उहो इंसान जे फितरत जे तक़ाज़ा जे मुताबिक़ आहे, इंसान ज़ात जे भलाईअ जे लाइ आहे। ईअं कोन्हे को त इस्लाम इंसान जो ज़ुल्म थो करे, न, ख़ुदा पाक जे दीन इस्लाम इंसानियत जो तहफ़ुज़ कयो आहे। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़। सलाह शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मद दोस्तों, अजीजों, मुसलमान भाइयों, हजरत नबी करीम सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खां सहाबी पुछो, या रसूल अल्लाह, जेकॾहिं ख़ुदा जो महबूब तो फरमाए, मां इहो मसइलो तव्हांखे इन जे करे थो ॿुधायां जो इहो मसइलो असांजे शाहपुर में थियो। तक़रीरूं थियूं, जलसा थिया, वाइज़ थिया, डिबियूं ॻाल्हियूं थियूं, नारा लॻा, परे परे खां मर्द पहुता गैरत वारा। मुंहिंजा दोस्त खुलम खुला इस्लाम जे मथां तनक़ीद कई वई, चई हे ज़ुल्म न आहे जो सिंध में कारे कारी जो रवाज आहे, जो ज़ुल्म न आहे कारे कारीअ जो रवाज। अब समझो था कि ज़ुल्म आयो औरत ज़ात सां ज़ुल्म आहे, वेचारी औरत खे हक़ ई कोन्हे, हाणे कुहाड़ी लाइ मुंडी, इहो ज़ुल्म आहे। ऐं असांजा भाइर ॿुधण वारा माछूं करे वाह 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 ताड़ियूं वेठा वॼाइनि। और मुंहिंजा दोस्त मुस्लमान भाउ, शाबस नी उन्हनि माण्हुनि खे हुजे जेके 50 कोह अथऊं 100 कोह अथऊं पंहिंजूं न्याणियूं डाक्सुनि में खणी, चीपुनि कारुनि में खणी, उघाड़ियूं करे मैदान में बीहारे, धारियल मर्दनि जे आॾो बीहारे नारा लॻायूं। और मुंहिंजा दोस्त यादि रखजा, जॾहिं असां अल्लाह जे रसूल जी रसी फिटी कई, ख़ुदा जे दीन जी दामन छॾीसीं, रब करीम जे महबूब खां पुठीरा थियासीं, पोइ दर बदर न थींदासीं, ॿियो छाजो थींदासीं। मुस्तफ़ा खां हिकिड़े सहाबी पुछियो आहे, या रसूल अल्लाह, जेकॾहिं ग़लति हालत में ग़लति नमूने सां मां पंहिंजी औरत खे कंहिंसां ॾिसां, पोइ छा आहे? नबी करीम फरमायो त 4 शाहिद खपनि। घणा ख़बर अथई? सहाबी तो अर्ज़ करे, या रसूल अल्लाह, मां ग़लति हालत में ॾिठो आहे, एतिराज़ जोगी हालत में ॾिठो आहे, 4 शाहिद किथां आणींदुसि, मूंखे गैरत आहे। नबी करीम जी ज़ात फरमाइनि था, ओ सहाबी, तोखां गैरत मां मुहम्मद खे घणी आहे, मां मुहम्मद खां मुंहिंजे अल्लाह खे वधीक गैरत आहे। तोखे कहिड़ी गैरत हूंदी जेको ख़ुदा जो कानून आहे, ख़ुदा जे रसूल जो कानून आहे, उन खां वधीक ॿी का गैरत आहे ई कान। सुभान अल्लाह। मूंखे ॿुधाए त इस्लाम खां वधीक कंहिं तहफ़ुज़ ॾिनो आहे? ग़रीबनि जो, औरतुनि जो, मर्दनि जो, नौजवाननि जो, मज़दूरनि जो, मिस्कीननि मज़लूमनि जो कंहिं तहफ़ुज़ ॾिनो आहे? अड़े लीडर उहे जेके ग़रीबनि जी ॻाल्हि कनि, कार एयर कंडीशन में चढ़ंदा, बंगले एयर कंडीशन में वेहंदा। मुंहिंजा दोस्त जेकॾहिं लाहौर वेंदा त इंटर कॉन्टिनेंटल होटल खां सवाइ हुननि जी गुंजाइश कान थींदी। कराची खां लाहौर सफ़र कंदा त एयर कंडीशन दॿे में सफ़र कंदा। ॻाल्हियूं कंदियूं कंदा ग़रीबनि जूं, हारनि जूं, मिस्कीननि जूं, मज़लूमनि जूं। अरे तव्हां ख़ुदि जागीरदार आहियो, हज़ारूं एकड़ तव्हांजी ज़मीन आहे, अॻ में ग़रीबनि हारनि खे विरहाइजो, मिस्कीननि खे विरहाइजो। उहो हारी जंहिंजा कपिड़ा फाटा पिया आहिनि, जंहिंजे जान मां पघर जी बदबू थी अचे, उनखे भर में बीहारण लाइ तयारु कोन्हे। लेकिन मोहम्मद जो कानून त निहार, जे आलिम आहे त बि सिफ़ में आहे, जे हारी आहे त बि सिफ़ में गॾु वेठो आहे। एक ही सफ़ में खड़े हो गए महमूद अयाज़, न कोई बंद रहा और न कोई बंद नवाज। मुझे प्यारे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे वो कानून अता फरमायो आहे जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे सिफ़ में बीहंदो हो, उन सिफ़ में हज़रत बिलाल हबशी भी बीहंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। और मुंहिंजा दोस्त ने वॾेरे जे कुर्सी ते वेही ॾेखार। हा, असांजे मुल्क में अञा फिरौन वेठा आहिनि, असांजे मुल्क में अञा कारून वेठा आहिनि, असांजे मुल्क में अञा निमरूद वेठा आहिनि। जो वॾेरो कुर्सी ते वेठो आहे त ग़रीब खे साम्हूं कुर्सीअ ते वेहण जो हक़ न आहे, मंडी ते वेह या पट ते वेह। अब आहे या न आहे? जो राजा मां न को वोट घुरां न को वोट वठां, मूंखे ॻणती त आहे कान का, न को मूंखे इलेक्शन में बीहणो ई आहे, पर
तहां के भव आ त सुभाणे को जमीनदार लडाए न करे अड़े लडाए त खुदा जी जमीन त कान खुटी आ खुदा जी जमीन खुटी आ जा खुदा जी जमीन कुशादी आ अल्लाह ताला फरमाए तो मशरक में वञ तोड़े मगरिब में वञ रज़ाक मां तो जो रब्बुल आलमीन पर असां रज़ाक भी वडेरे के समझो आ असां दौलतमंद के पांजो पालनहार समझो आ असां जमींदार के पांजो अल्लाह समझो आ रोटी भी ता मिलंदी अन्न भी ता मिलंदो मानी भी ता मिलंदी इन जे आवाज इन जे खिलाफ आवाज न उठारींदासे और मजादो इंसानियत का कातिल है वडेरा इंसानियत जा जालिम है वडेरा इंसानियत सा जुल्म करण वाला है जमींदार जनके इंसानियत जो कदर आहे कोन हजरत मोहम्मद मुस्तफा त गरीबन के पांजे सीने सा लगायो सुभान अल्लाह सुना हां यार बेशक मुस्तफा गरीबन के सीने सा लगायो लगाई या न लगाई हुजूर करीम छिके गरीबन सीने सा लगाईदा मुझे महबूब ये कदे कह के कोन जो तो मां पघर जी बूई थी अचे तू मिस्कीना तू गरीबा मोटा परे हलियो न हजरत हबीब करीम अलैहिस्सलाम ओ निजाम तुझा के अता फरमायो आ जो क़यामत को आणे कोन तो सके सुभान अल्लाह असा दर दर ठोकरू तरी दा गांव जो हुजूर जी दामन चली दसे अल्लाह से चला साता के मुस्तफा जी दामन नसीब फरमाए अल्लाह शरीफ जिंदाबाद खुदा शरता के बैतुल्लाह जो दीदार नसीब जय पासे सफा मरवा हाजी डोड़ंदा उन सफा जे पासे न मरवे वाले पासे न एकड़ो बैतुल्लाह जो दरवाजो हिन पांजे वडे दरवाजे मस्जिद खां भी ॿीणो टीणो वॾो दरवाजो उन्हीअ दरवाजे जो नालो आहे बाबे मुराद छा है नालो सही बाबे मुराद मुराद बाब चइबो आहे अरबी में दरवाजे के माना कहिड़ो दरवाजो ओ मुराद वारो दरवाजो बैतुल्लाह शरीफ के 75-80 दरवाजा वड़ा वड़ा दरवाजा उन हिकड़े दरवाजे जो नालो आहे बाबे मुराद मां हिन साल जरी गुज़िरियल साल वियो त पंहिंजे अखियुनि सां ॾिसी बादशाह मुराद के दिल में ख्याल पैदा थियो पंहिंजे मुल्क जा वॾा वॾा कारीगर घुराई सभिनी कारीगरनि खे चयो कारीगरो मुंहिंजा खज़ाना खुलिया पिया आहिनि खज़ाननि में दौलत पई आहे सोना चांदी आहे हीरा आहिनि जवाहिर आहिनि मोती आहिनि हर शइ आहे अवां कारीगरनि मां उहो कहिड़ो कारीगर आहे जेको मूंखे मुंहिंजे मुल्क में मस्जिद ठाहे ॾे पर मस्जिद अहिड़ी ठाहे जेका मूंखे वणे ख़र्च जेको वणे सो करे यादि रखो मां मस्जिद ॾिसण कोन ईंदुसि जॾहिं तयार थींदी भली 5 साल थे 10 साल थे 20 साल थे तयार थींदी पोइ ॾिसण ईंदुसि पर शर्त मुंहिंजो ॾुखियो अथव जेकॾहिं मूंखे मस्जिद वणी वई त ख़र्च मुंहिंजो आहे पर जे मस्जिद मूंखे न वणी त पोइ जेका सज़ा मूंखे आई सा कारीगर खे ॾींदुसि अब समझ में गा रहे वॾा वॾा इंजीनियर वॾा वॾा राज़ा वॾा वॾा आया से इनाम पिया मिलन सब कहे चयो त मां पंहिंजे दिमाग़ सां अहिड़ी तो बिल्डिंग ठाहियां अहिड़ी तो मस्जिद ठाहियां अहिड़ा सुहिणा मीनारा ठाहींदुसि अहिड़ो बहितरीन हाल ठाहींदुसि अहिड़ियूं छतूं लॻाईंदुसि जो कार बादशाह ख़ुशि थी वेंदो हिकिड़े कारीगर हाम हाई से मां ठाहींदुसि अॻियां बादशाह ठाराईंदा हा मस्जिदियूं छा ठाराईंदा हा मस्जिदियूं लाहौर जी जामे मस्जिद बादशाह जी ठहियल ठट्टे जी जामे मस्जिद बादशाह जी ठहियल आओ ना बा दिल्ली शरीफ जी मस्जिद बादशाह जी ठहियल अॻियां मुसलमान बादशाह उहे मस्जिदूं ठाराईंदा हा पर मुंहिंजा दोस्त जो कनि बादशाह खे तौफ़ीक़ आहे कान कॉलेज ठाराईंदा सिनेमाऊं ठाराईंदा ऑडिटोरियम हॉल ठाराईंदा मुंहिंजा दोस्त शॉपिंग सेंटर ठाराईंदा यूनिवर्सिटियूं ठाराईंदा पर सच ॿुधायो पाकिस्तान 47 में ठहियो आहे 47 खां वठी करे 88 हले थो का हुकूमत पाकिस्तान हिकिड़ी मस्जिद ठाराई न सही हिकिड़े माण्हू जो हाओ इस्लामाबाद में मस्जिद ठाराई अथनि शाह फैसल मस्जिद मां चयो बाबा तोखे इहा बि ख़बर कान्हे का इहा मस्जिद हुकूमत पाकिस्तान कान ठाराई आहे सऊदी वारनि ॾोकड़ ॾिना उन्हनि ठाराई अब समझो ना यार मुसलमानी हुकूमत खे तौफ़ीक़ कान्हे का लेकिन दावा कहिड़ी
अची टेलीविजन ते वेहंदासीं, रेडियो ते वेहंदासीं त जहिड़ा इस्लाम जा वॾा अलमबरदार असां ठीकु ई असांजो आहे। बसि इस्लाम खे टेक ॾियो बीठा हुजे, चाचो ज़ियाओ हेॾियो थियो त इस्लाम जो फ़र्क़ु आहे। अब समझो दारा कोन, बसि जहिड़ो ठीको खई वेठा हो त बसि बाबा इस्लाम खे ख़तरो आहे, मां हथ ॾेई वेठो आहियां। मौजा तो इस्लाम सां मज़ाक कई पई वञे, इस्लाम जी मज़ाक उॾाई पई वञे। दुआ कर त ख़ुदा तबारक व तआला असांखे मुहम्मदी कानून नसीब फरमाए। शरीयत मुहम्मदी मिली त पोइ बेड़ा पार, न त यार ढका थाबा ते आहे नी आहे। पर मौजा तो ॾोह कंहिंजो कोन्हे, न को ज़ियाव जो ॾोह, न को जुड़ेज जो ॾोह, न को गोसली शाह जो, न को काज़ी अख्तर अली जो ॾोह। ॾोह असांजो पंहिंजो आहे, जो जहिड़ी रइयत आहे अहिड़ो राजा असांखे मिलियो आहे। जे असीं सुधरी वञूं त ख़ुदा जो कसम आहे, ख़ुदा असांखे हाकिम में सोना ॾेई छॾे। बहरहाल अर्ज़ पे कयमि त बादशाह जे ऐलान ते हिकिड़े राज़े सीने ते हथ आयोसीं, मां थो ठाहियां। मुंहिंजा दोस्त मौलाना जलालुद्दीन रूमी लिखियो आहे त पूरा 10 साल मस्जिद ते कमु हलियो। घणो ख़र्चु हलियो साईं? 10 साल कमु हलियो ऐं किरोड़े अरबे रुपया बादशाह जे खज़ाने जा हलिया विया। वज़ीर चवंदा हुआसीं अॼु हेतिरो कमु थियो आहे, अॼु हेतिरो कमु थियो आहे, अॼु हीअं थियो आहे, ॾाढी सुहिणी ठही आहे, सुभान अल्लाह, तारीफ़ करे थकिजो पवंदो। बादशाह चयो बाबा ठहे त पोइ मां ॾिसंदुसि। तयार थी, फर्श लॻा, रंग लॻा, रोगन लॻा, मुसला विछाया, दरियूं विछाइजियूं, कीम ख़ाब जा विछाइजी आहे, हेठि तरह फर्श सभु संगे मरमर जा, कहिड़नि कहिड़नि क़ीमती पथरनि जा, दीवार ॾिसो त माण्हू हैरान थी वञनि। पर कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी, बादशाह मुराद जंहिं वक़्त में मस्जिद में दाख़िल थियो, ॾिसी बादशाह चयो बाबा मस्जिद मूंखे कान थी वञे। अलाह जो घर आहे, शुक्र आहे, पर मुंहिंजे दिलि वटां न ठाही। चए हा तुंहिंजे दिलि वटां न ठही आहे? चए न बसि पोइ तुंहिंजी मर्ज़ी जेका वणे सां सज़ा ॾे। तो वाइदो कयो, मां बि वाइदो कयो। बादशाह सलामत जो तोखे जीअं दान आहे, सिर तुंहिंजो कोन थो विञायां, पर हिकिड़ी सज़ा ॾियारायां थो त तो मुंहिंजा किरोड़े रुपया बर्बाद करे छॾिया। तोखे सज़ा आहे जो तुंहिंजा 2 हथ कपे थो छॾियां। जलाद खे घुराई, जलाद खे चई बाबा हिन जा हथ कपे। कासाई आयो, जलाद आयो, हुन जा 2 हथ कपे छॾियईं। हे ग़रीब वीचारो हथनि खां माज़ूर थी पियो, राति जो पंहिंजे घर सुतो पियो आहे। हिन जे दिलि में ख़्याल पैदा थियो, वाइदो त बादशाह कयो हो, वाइदो त मूं बि कयो हो, पर इंसाफ़ इन जो नालो न आहे त मां ग़रीब खे माज़ूर करे छॾियईं। बच्चा काथां पालींदुसि, मुंहिंजो गुज़र सफ़र हथनि ते हुयो, हे त मूंखे छोरो करे छॾियईं। सॼी राति रोईंदे गुज़ारियो अथई। सुबुह जो छा कयो अथई? उते इस्लामी कोर्ट ही, इस्लामी कानून हो, जज साहब वेठो हो, उनखे दरख़्वास्त वञी त मूंखे बादशाह ज़ुल्मी ज़ुल्म सां मुंहिंजा हथ कपे छॾिया, मुंहिंजो फ़ैसिलो थियो। अब अॼोका जज, अॼोको सूबेदार ज़ियाव खे मोहम्मद ख़ान खे घुराईंदो थाणे में? न सही न, ॾाढे ॻाल्हायो बाबा, कोन ॻाल्हि घुराईंदा। बाक़ी लथा त पोइ अहिड़ो फाहो खिची में पवंदो। अब सम्झो था न, हाली को कोन थो पुछे, बाक़ी माण्हू बि ताड़ियो वेठा त पुट न हो त ख़बर पए। अब हा हुया न, तव्हांखे ख़बर आहे त जेके लथा तंहिंजो हाल कहिड़ो थियो। जेसि ताईं हुया बादशाह, शहनशाह, ग़रीबनि यतीमनि सां ज़ुल्म हा, पर विया त नालो ख़तम थी वियो, हिननि जो बि वारो अचण वारो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त, त उन वक़्त में माण्हू में जुरत हुई, काज़िन खे बि जुरत हुई, अलाह जो ख़ौफ़ हो। नतीजो छा निकितो? जो काज़ी साहब जेको जज हो, उन बाक़ाइदे वारंट कढियो। वारंट सम्झो था? न त कंहिं थाणे वारे खां पुछो बाबा वारंट जाके चइबो आहे, गिरफ़्तारी जो वारंट कढई। ओ बादशाह फलाणी तारीख़ पेश थी। मुंहिंजा दोस्त उन मिसकीन खे बि बादशाह, उन मिसकीन खे बि काज़ीअ घुरायो, बादशाह खे बि काज़ी घुरायो। जंहिं वक़्त में काज़ी साहब जे रूबरू कोर्ट में बादशाह आयो आहे, बादशाह अचण सां जे करे साम्हूं कुर्सी पई, उन ते वेठो, कोर्ट में कुर्सी ते वेठो आहे। काज़ीअ जी नज़र पियसि, काज़ी हकल करे थो चओ बादशाह तूं हिन महिल बादशाह कोन, तूं हिन महिल जवाबदार, हिन महिल तूं बादशाह नहीं, जवाबदार जी सूरत में आयो आहे। तोखे कुर्सीअ ते वेहण जो को हक़ न आहे। ॿिया जीअं माण्हू बीहंदा आहिनि साम्हूं कटाड़े में बीह रहो, वर्दी ॾे,
बादशाह सलामत भी रहो। बादशाह के भी मौजा दोस्त इस्लामी कानून जे पावर जी ख़बर ही ट्रपड़ई थी खड़ो जो बाहू बदी भी रहो। काजी साहब कुरान जी आयत तो पढ़े वलकुम फिल क़िसास हयातुन या उलिल अलबाब। कुरान पढ़ी ओ बादशाह सलामत रब कयोत वलकुम फिल क़िसास हयातुन या उलिल अलबाब। जेको बियो कैसा जुल्म कंदो आ ज़्यादती कंदो आ अल्लाह तो चवे मां उन का एवज़ो वठंदो आहियां बदलो वठंदो आहियां। छाजे करे त बदले वठण में इंसान जी जिंदगी बचंदी आ। हिकड़े खे सज़ा मिलंदी त ॿिया ॾोह कोन कंदा। हिकड़े सां मौजा दोस्त इंसाफ़ थींदो त ॿियनि सां बेइंसाफ़ी कान थींदी। तंहिंजे करे हिन ग़रीब जा तो हथ कपाया आहिनि तोखे हक़ कोन हो। तंहिंजे करे बादशाह मुंहिंजी शरीयत जी कोरट तोखे फतवा थी ॾे त तुंहिंजा बि हथ कपिया वेंदा। मौलाना जलालुद्दीन रूमी तो फरमाए त मौलाना साहब बादशाह सलामत के काजी साहब छा चयो खून शह रंगी तरस मामार ने अब्द मुस्लिम कम तरस अहरार ने। अल्लाह ओ बादशाह सलामत तुझो खून हिन गरीब जो खून है गजड़ो आ। बादशाह सलामत तुझा हथ हिन गरीब जा हथ है कजड़ा हन। जेड़ी तुझी अल्लाह जान पैदा कई आ एड़ी खुदा ताला हिन जी जान पैदा कई आ। तोखे खुदा इक़्तिदार ॾिनो आ हिन खे खुदा मिस्कीनी हाल ॾिनो आ। पर इंसानियत जे मामले में जहिड़ो मुस्लमान ही आ ही बि कलमो थो भरे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। तू बि मुस्लमान आ कलमो थो भरे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। जहिड़ो ही मुस्लमान तेड़ो तू मुस्लमान। जहिड़ो तू नबी सही जो उम्मती तेड़ो ही नबी सही जो उम्मती। लेकिन इहो कानून कोन्हे को त मिस्कीन जा हथ कपाए छॾिया थी। तंहिंजे करे क़ुरान जो फ़ैसिलो आहे तू बि हथ पंहिंजा कढ त तोखे कपियो वञे। बादशाह जे दिल में शैतान भी आ नफ्स भी आ हर शय मौजूद आ। पर मौजा दोस्त अज़ीज़ हिकड़ा उहे बाना हूंदा जो नफ्स ऐं शैतान जे मथां हुननि जो ईमान कमज़ोर न हूंदो आहे ताक़त वारो हूंदो आहे। पर हिकड़ा उहे हूंदा आहिनि जंहिंजे ईमान जे मथां शैतान जो ऐं नफ्स जो कंट्रोल थींदो आहे। बादशाह दिल में सोचो त ही राज़ो ही मज़दूर मूं बादशाह जा हथ कपजनि था मूंखे छा कंदा मां न खणी वञा। पर फौरन वरी हुनखे ईमान चयो ओ मुराद दुनिया में त हथ बचाए वेंदे पर क़यामत में मोहम्मद अमीर ते मुंहुं कहिड़ो ॾेखारींदे। दुनिया में पंहिंजा हथ त बचाए वेंदे पर अल्लाह जे ज़ात जे आॾो बीहंदे तुंहिंजो हाल कहिड़ो थींदो। बादशाह खे अखियुनि मां पाणी अची वियो हथ पंहिंजा कढी थो चवे मुंहिंजा हथ भली वठो जेकॾहिं दुनिया में बदिलो मूंखे मिली वियो त क़यामत में मोहम्मद करीम जे आॾो शर्मिंदो कोन थींदो। भला दुनिया में बदिलो मिलंदो न मिले का वॾी ॻाल्हि न आहे। हथ कपजी वञनि भले ई कपियो हथ मुंहिंजा कपियो अखियुनि खां नार वहाए थो ॻोढ़ा वहाए थो पियो हथ ॿाहिरि कढे थो पियो। जल्लाद तलवार खई आहे तलवार खणी बादशाह जे हथनि खे कपड़े जे वेझो आयो आहे। जंहिं वक़्त में हुन मज़दूर वीचारे इंसाफ़ ॾिठो अदालत ॾिठई हुन मज़दूर खे अखियुनि मां पाणी वही वियो चवे थो ओ बादशाह ओ काज़ी साहब जेकॾहिं इस्लाम जेकॾहिं मुस्तफ़ा जी शरीयत बदिलो वठी ॾींदी आहे त भला मुस्तफ़ा जी शरीयत माफ़ी बि ॾींदी आहे। जेकॾहिं मां मिस्कीन खे हक़ मिलियो आहे त मां मुहम्मद जे दीन जे सदके बादशाह खे माफ़ थो कयां। सुभान अल्लाह। इस्लाम जेकॾहिं बदिलो वठी ॾींदो आहे त इस्लाम वरी माफ़ी बि वठी ॾींदो आहे। ऐं तो मूंखे अदालत सां हक़ वठी ॾिनो बादशाह जा गोया हथ कपाए चुको आहे। ओ बादशाह सलामत जेकॾहिं तो मुस्तफ़ा जे शरीयत जे आॾो कंधु झुकायो आहे त मां तोखे ख़ुदा करणु माफ़ थो करे। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्त मूंखे सच ॿुधाइजां त मुस्तफ़ा जे शरीयत खां वधीक ॿियो को कानून आहे न। हुज़ूर जे कानून खां वधीक ॿियो को हक़ वठी ॾींदो न। असां लाइ कहिड़ा हक़ पिया ॻोल्हूं अल्लाह जी शल असां मुस्लमाननि खे उहो हक़ ॾियारे जेको महबूब मुस्तफ़ा असांखे ॾिनो आहे। क़ुरान असांखे ॾियारे थो इस्लाम असांखे ॾियारे थो नबी करीम जी शरीयत पाक जी ख़ुदा ताला असांखे शल दामन नसीब फरमाए। हुज़ूर करीम जी ग़ुलामी ख़ुदा ताला नसीब फरमाए। इबादत ख़ुदा जी फ़र्ज़ आहे जेका हर मुस्लमान खे करनी आहे। अल्लाह से हुकुम कयो आहे त इबादत कयो पंहिंजे रब जी जंहिं तव्हांखे ख़ल्क़। दोस्तो अज़ीज़ो टाइम पूरो थियो हयाती बाक़ी आहे इंशाअल्लाह ताला बाक़ी